दोस्तों कीअं आहियो? उम्मीद है बिल्कुल ठीक ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों, असांजे इलाके में, असांजे शहर में, अरड़ू मिल में असांजे इंतहाई बेहतरीन झाखोड़ी किरदार ऐं तमामु बेहतरीन इंसान डॉक्टर चेतराम मल साहब जेका असां तमामु बेहतरीन कोशिशि कई ऐं असांजे इलाके में बेरोज़गार माण्हू जेके हुआ वीचारा असांजे तबिके जा तालुक रखंदड़ कारीगर जेके वीचारा कराची पंधु करे वेंदा ऐं सिलाई जे कम जे लाइ हुते वेंदा त साईं वटि जेका असां वरी कोशिशि करे हिकिड़ी गारमेंट फैक्ट्री खोली आहे। उन में तमामु असांजे इलाके जा कारीगर हिते आहिनि, तमामु बेहतरीन उहे रोज़ी करे रहिया आहिनि, डॉक्टर जी दुआऊं करे रहिया आहिनि ऐं डॉक्टर चेतराम जे लाइ स्पेशली दुआऊं त भॻवानु करे अहिड़ा बेहतरीन कमु कंदो रहे। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हीअ इन्हनि जी वैरायटी जेका आहे तमामु बेहतरीन वैरायटी आहे ऐं जस्ट पेश कयां था डॉक्टर चेतराम दास खे जे एतिरी महिनत करे असांजे इलाइक़े में हिकिड़ो रोज़गार जो नओं ज़रियो खोलियो।